अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर जे इलाइक़े मुराद मेमूण ॻोठ जे बाज़ार में असिस्टेंट कमिश्नर मुराद मेमूण एजाज़ अली हाले पुट जो दुकानदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। केतिराई दुकानदार गिरफ़्तार करे सरकारी ॾंड हई। मेमूण ॻोठ जे मुर्गी बाज़ार जा वापारी दुकान छॾे भॼी विया। आवाम जी शिकायतुनि ते एसी मुराद मेमूण एजाज़ अली हाले पुट दुकाननि ते पहुची रेट लिस्ट चेक करे सरकारी अघ ते खाधे पीते जी शयुनि जो विकिरो जो हुकुम जारी करे छॾियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मुराद मेमूण एजाज़ अली हाले पुटे ॻाल्हाईंदे चयो त आवाम खे रिलीफ ॾियणु असांजी ड्यूटीअ में शामिल आहे। अगरि को दुकानदार पंहिंजी मनमानी कंदो ऐं सरकारी अघ ते विकिरो न कंदो त उन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। उन दुकानदार खे जेल मोकिलियो वेंदो। हुन मार्केट जो जाइज़ो वरितो ऐं पोइ मलीर सिटी रवानो थियो।